शौकत ही छा है? फोन तुझे हाथ में आहे मांखे कहिड़ी ख़बर त छा आहे? आसमा आसमा शौकत आसमा हुन्ने फोन करण ऐं गंदा मैसेज करण छो शौकत छो? तोखे ख़बर ना आहे त हू मुंहिंजी मोहबत आहे, मोहबत मुंहिंजी जान आहे। असद तोखे ख़बर ना आहे त पंहिंजी हर चीज़ में हिस्सो आहे। शौकत हिस्सो आहे माल में, मिल्कियत में, बैंक बैलेंस में, बाक़ी आसमा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे। असद इहो तुंहिंजो वहम आहे त आसमा सिर्फ़ तुंहिंजी आहे। हिसाब थींदो हर हिकु चीज़ जो, भले आसमा ही छो ना हुजे। पंहिंजी बकवास बंदि कर। तिखो मांखे बि ॻाल्हाइण ईंदो आहे, जेतिरो फज़ीलत सां ॻाल्हाईंदे उन्ही में तुंहिंजी बहितरी आहे। ॾिस शौकत पंहिंजी केॾी वॾी दोस्ती आहे ऐं ही हर माण्हू पंहिंजी दोस्ती जी मिसाल ॾींदा आहिनि। तूं चाहे ई मुंहिंजी मिल्कियत सारी तूं पाण वटि रख, पर आसमा जी ज़िंदगी में हलियो वञ। चालाकी भी मूंसां या ऑफर मां तोखे कयां थो, तू ही सारी जायदाद मुंहिंजी वठ ऐं आसमान जी ज़िंदगी में हलियो वञ। बस हिन खां बाद हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई त पोइ तुंहिंजे जिस्म जा 100 टुकड़ा करे ऐं हर टुकड़े जूं 100 बूटियूं करे हिन ॻोठ जे आवारा कुतनि खे खाराईंदोसि। मां भी ॾिसां थो त मुंहिंजे लाश जूं 100 टुकड़े करे तूं आसमा खे कीअं हासिल कंदो।